हिकु दफ़ो रमेश मॉल में वञण लाइ निकितो, उनखे हिकु ॿ नयूं शर्ट्स खपंदियूं हुयूं। जीअं ई कार में वेठो, कार स्टार्ट कयईं, उनजी फ़ोन जी घंटी वॼी। फ़ोन स्पीकर ते खयईं, चयईं हा केरु आहे भाई? चयईं साईं मां भगत ताराचंद थो ॻाल्हायां, असांजो हिन सूमर खां छंछरु ताईं सिंधी फूड फेस्टिवल आहे, त तव्हांजी मां कहिड़े ॾींहं लाइ टेबल बुक कयां? चयईं मां ठीकु आहे सोचे करे ॿुधायांव थो, करे फ़ोन कटे छॾियईं। वरी थोरो अॻियां वधियो, वरी ॿियो फ़ोन आयुसि, चयईं मां राजेंद्र शू कंपनी मां फ़ोन थो कयां, असांजो तव्हांजे घर जे पासे में ई जेको शू जो दुकानु आहे उतां मां ॻाल्हायां वेठो, तव्हां कॾहिं था अचो शू वठणु? चयईं मां छो अचां शू वठणु? चयईं न असां वटि तव्हांजो बिल जी कॉपी ऐं फ़ोन नंबर आहे जंहिंमें लिखियलु आहे की तव्हां लास्ट शू असां खां साल पहिरीं वरितो, हाणे इहो शू घसी वियो हूंदो या त फाटी वियो हूंदो, इन करे मां तव्हांखे फ़ोन थो कयां। ठीकु आहे, मां चई ॿुधायां थो रख फ़ोन रख करे वरी रखियईं। वरी अञा थोरो अॻियां वधियो, वरी हुनखे टियों फ़ोन आयो, साईं मां छोकिरीअ फ़ोन कयईं, चयईं मां आयोनॉक्स मां थी ॻाल्हायां, अक्षय कुमार जी नई पिक्चर आई आहे, तव्हां हमेशह नई पिक्चर फ्राइडे ॾींहुं पंहिंजी गर्लफ्रेंड सां ॾिसंदा आहियो, तव्हांजी उहा कुंड वारी जेका तव्हां वठंदा आहियो चेयर, उनखे बुक करे छॾियां, ॿ सीट जेके तव्हां वठंदा आहियो करे। चयईं रख फ़ोन रख, मूंखे फ़ोन रख। ईअं फ़ोन रखी करे सिधो वियो मॉल में, 2 शर्ट्स वरितई। शर्ट्स वारे चयईंसि साईं तव्हांजो टेलीफोन नंबर ॾियो। चयईं मां तो न ॾींदुसि, तूं शर्ट ॾींदो या नथो ॾी? चयईं साईं 10% एक्स्ट्रा डिस्काउंट थो। चयईं मूंखे 20% न खपनि, रख फ़ोन, मूंखे फ़ोन नंबर ॾियणो ई कोन्हे, चुपचाप शर्ट ॾे।